हैदराबाद रिपोर्ट ख़ालिद सिंह कलियार। सब डिवीज़न कासमाबाद जी डीएसपी फैज़ मोहम्मद दायो खे सरकारी मोबाइल में पकोड़ा चौक ते संदसि गनमैन आबिद चांडियो पंहिंजी सरकारी क्लाशनकोव जो बस टाणी शहीद करे छॾियो, जंहिंखे पुलिस जी मदद सां सिविल अस्पताल हैदराबाद में सरकारी कार्रवाई खां पोइ संदसि लाश वारसनि हवाले कयो वेंदो। पुलिस जी ख़बर मौजूद डीएसपी जे गनमैन आबिद चांडियो खे बर वक़्त गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं संदसि खां जांच जारी आहे। K1 न्यूज़ नेटवर्क हैदराबाद।